अल्लाह ताला पहिरियों क़िबले जो ज़िक्र फरमायो। अब तवज्जो आहे। फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम। ऐ सोना बैतुल मुक़द्दस खां मुंह फेरे तुम मरकज़ी काबे दे मुंह करे नमाज पढ़। तोखे असां मरकज़ ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर आहे ये धरती गोल आहे ऐं गोल शइ ते पहिरियों जाथे आंगुर रखंदव उहो हुनजो विच आहे। बाल जे मथां जंहिं जाइ ते तव्हां पहिरियों आंगुर रखंदव इहो हुनजो विच सम्झो वञो। इन्ना अव्वल बैतुन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। पहिरियों कर धरती जीअं नमूदार थी, धरतीअ ते पाणी छायलो, पाणीअ मां पहिरियों पहिरियों जेका खुश्की जो दड़ो ज़ाहिर थियो उहो काबतुल्लाह हो। इहो मरकज़ हो, पूरी दुनिया जो मरकज़ इहो। हुज़ूर जन खे बि इन मरकज़ में आंदो हुयो ऐं काबतुल्लाह बि विच में ॾिनो हुयो। छा में ॻाल्हायो ॻाल्हायो थोरो नथा ॻाल्हायो। इहो विच वारो मसइलो जेको आहे न, इहो वरी मसइले इहा जेका अॼु आयत पढ़ी अथमि उन में इहा शइ बयानु कई हुई। अल्लाह ताला इन शइ खे वाज़े कयो त ऐं सोना जीअं तोखे काबतुल्लाह सां विच में ॾिनो आहे, कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता। अहिड़ी तरह सां तव्हांखे उम्मत बि विच थरी बनायो आहे। विच थरीअ जी माना छा? जलसे जे विच में वेहो। हदीस में ईंदो आहे जमात जे विच में हुजो। किनारे ते बीही करे कम न हलायो त थोरो ॿुधंदुसि वरी पोइ हेॾो निकितो हलियो वेंदुसि। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला किनारे वारनि जी शिकायत कई आहे। किनारे वारनि जी शिकायत थियल आहे। मिनहुम मन याबुदुल्लाह अला हरफिन। फरमाऊं कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जेके इबादत कंदा आहिनि पर किनारे ते बीही मज़ो आयो त चवंदा वाह वाह तुंहिंजो वज़ीफ़ो लॻी वियो। मज़ो न आयो त यार मां नमाज़ ते न ईंदुसि, जॾहिं ईंदो आहियां जुतियूं खणी वेंदा। हमरा कावड़ियो वेठो, मूंखे लॻे नथी नमाज़। बाबा ॻाल्हि ॿुधो, ड्यूटी पहिरियों कबी आहे पघार महीने जे ज़ोर सां घरवारी हमरा खां पई पुछे, रोज़ वेंदो आहियां पघर जी मोटी ईंदो आहियां, तड़कंदो आहियां, पैसा त कोन थो खणी वञे। हुन वीचारे खे अञा नई नौकरी मिली, चई सादी हाली पघार कोन मिलंदी, पर जॾहिं महीनो पूरो थींदो आख़िर थींदो त खीसा भरे ईंदुसि। तूं परेशान न थी। ओ दोस्तो, नमाज़ पढ़ण सां ई तव्हांजे खीसे में माल कोन ईंदो। ड्यूटी पूरी थींदी, रब सभु जन्नत जा दरवाज़ा खोले तोखे महलात ॾेखारे वॾी इज़त सां वठी विहारींदो।